अवलला हुलीम आलालम जो धणी अवलला हुलीम आलालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे तू हबीब तू तबीब तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवार साहिब ॾिज शफ़ा मियां मरीज़न खे सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि असांजूं अदियूं असांजूं भेनरूं ऐं असांजा भाइर असांखे ॾिसंदा हुजनि पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे थर हुजे भर हुजे जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुन सां गॾो गॾु मां बि बीठो हुजां तोखे बि भलीकार हुजे सॼो ॾींहुं साॻो ई साॻो तूरी जहिड़ो मुंहुं खणो बीठो जीअं ञान खे भलीकार करूं सुबुह सुबुह तूं पोइ सम्झ मीटर खे साट करे छॾी हाणे तो वटि बि मीटर हुजे जेको साट हुजे माण्हू वटि लाइट न हुजे हिन वजो वरी मीटर साट हुजे हर कंहिं वटि मीटर लॻल हुजनि पंहिंजा पंहिंजा हिते लॻल हुजनि माना सुबुह सां को घर में जेको हुजे उहो न ॻाल्हाइजे बाक़ी दुनिया में जेको आहे असां दुनिया जे लाइ आया हुजूं त दुनिया खे ॾिसंदा हुजूं बाक़ी तोखे त मां सॼो ॾींहुं ॾिसां वाछ हुजी सफ़ा वसी ॻाल्हि सम्झ खां चढ़ियल हुजे चढ़ियल हुजूं तव्हां सभिनी खे आचर जो ॾींहुं हुजे गर्मी बि हुजे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवंदो हुजां त गवर्नमेंट जेको हुजे उहो ऐलान करे छॾियो हुजे त बरसातूं जेके हुजनि ही 2-3 ॾींहं अॼु राति खां जेको हुजे बरसातूं गोड़ गम सां न खिवणनि सां त जेके बि असांजा ॿाहिरि हुजनि ॿराड़ी में वेठा हुजनि शहर में वेठा हुजनि पंहिंजे घर जो ख़्यालु रखंदा हुजो पंहिंजे घटि जो ख़्यालु रखंदा हुजो पंहिंजे घरनि जे छितियुनि जो ख़्यालु रखंदा हुजो जिन जा कखावां घर जॾा सॾा हुजनि उहे पंहिंजो पाण खे बहितर जॻह ते रखंदा हुजनि या ख़्यालु रखंदा हुजनि ॿचड़नि जो अझो जेको हुजे उनखे सुहिणे नमूने रखंदा हुजनि पंहिंजे माल मत जेको हुजे पंहिंजो रहम करम कंदो हुजे तो ये बारिशूं जेके हुजनि इहा बि रहमत हुजे इन खां सवाइ बि त असांखे कम जा न हुजूं गर्मी हुजे उन खां पोइ फसल खे पाणी न हुजे तो इहा बारिश बि असांजे लाइ लाज़मी हुजे वधीक मालिक खे कृपा थींदी हुजे हा सोन खे बाज हुजे पर जेके खजीअ जा जेके वापारी हुजनि मालिकान हुजनि उहे त ॾिसंदा हुजे उहे त मालिक खे ॿाॾाईंदा हुजनि त गुज़िरियल साल बि ईअं थियो हुजे उन खां पोयों साल बि जहिड़ो ईअं थियो हुजे पर हींअर बि जेको बरसाति जो ऐलान थियो हुजे त मालिक पंहिंजी बाज में रखे पर ॾिसंदा हुजो त कुकड़ बि हुजे तव्हां कंहिं मां पखी पखण मां पिराईंदा हुजो पखी बि हुजे ॾिसो मींहुं वसे कुकड़ हुजे त पंहिंजे बचनि खे कीअं ढके करे हीअं लिकाए रखे अवल ख़बर पइजी वेंदी हुजे बेज़बान हुजनि पर उन्हनि खे अवल ख़बर पवंदी हुजे मौसम खे ॾिसंदा हुजनि हवा खे ॾिसंदा हुजनि पोइ वरी उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी हुजे कि हाणे कीअं थींदो हुजे अॻिते जे लाइ असांखे छा करणु खपंदो हुजे पर इंसान हुजूं असांखे ज़हन हुजे असां बासहूर हुजूं मुल्क में रहंदा हुजूं हाणे कहिड़ो दौर लॻो पियो हुजे पोइ बि असां न सम्झूं पोइ हीअं मथे ते हथ हुजनि पोइ ॾुख जहिड़ी ॻाल्हि हुजे पर उन सां गॾो गॾु इहो हुजे त सहूर त हुजे ई हुजे हिकिड़ो गुरबत जा जेके ॾुख हुजनि तकलीफ़ हुजे गुरबत जे करे माण्हू ॿुधी के अणॿुधी करे छॾे पर बेटाई साईं जो पेत हुजे त भली बुख भरम जी पर सल न वञे साम सो बुख ॾुख इहे ज़िंदगी जो हिसो हुजनि उन मां ई माण्हू सिखंदो हुजे उन मां ई क़ाबिल सिखंदो हुजे पर तव्हां जेको पंहिंजे कखावनि घरनि जो पंहिंजनि जो पाड़े वारनि जो ख़ासि करे जेको शहर में घर जे अॻियां रोड रस्ते ते जेको किचिरो हुजे थैलियूं हुजनि इहे न उछलाईंदा हुजो त बरसातुनि में इहो ॾाढो इन जे करे ॾुखियाई महसूसु थींदी हुजे सो अवां सभिनी सां इहा ॻाल्हि वंड कई हुजे उन सां अलावा बालक जेके हुजनि उहे घर में हुजनि पंहिंजे तालीम जी पंहिंजे स्कूल जी पंहिंजे होमवर्क जी तयारी कंदा हुजनि अॻियां हली हाणे जल्दी स्कूल खुलंदा हुजनि जेके उस्ताद साहिबान हुजनि उहे बि नए निसाब खे ॾिसंदा हुजनि त ईंदड़ वक़्त में शागिर्द खे छा पढ़ाइणो हुजे कहिड़ी तरबियत करणी हुजे हाणे हर उस्ताद इहा ॻाल्हि चवंदो हुजे कि अबाज जो शागिर्द उहो न रहो हुजे
शागिर्द वो न रहो हुजे त अवां पंहिंजी उस्ताद तरफ़ वरी कहिड़ा उहे सागा हुजनि हा त हाणे उन त पढ़ाई जेको हुजे हिकिड़े पासे लॻी पियो हुजे हींअर त जेको हुजे टेट करे मैट्रिक जेका बि पास हुजनि फेल हुजनि पोइ इहे कम जा ई न हुजनि LLBूं डिग्रियूं अलाए कहिड़ा किताब पढ़ो वेठा हुजनि अॻे जे दौर में ख़ाली जेको 5 दर्जा पढ़ियल हुजे हींअर जे LLP खे बि मारो बीठो हुजे रामणे ईअं हुजे की न हा हुजे ईअं हुजे असां 5 दर्जा पढ़ियल हुजूं पोइ बि सकी बीठा हुजूं मुल्क सो जे उन सां गॾु इन सां गॾो रुगो इहो न हुजे पर तरबियत करणु लाज़मी हुजे वालिदैन खे घुरिजे त पंहिंजे बालकनि जी पंहिंजनि ॿारनि जी हाणे तरबियत मौजूदा जेका सूरत हाल हुजे दुनिया में जेको कुझु वहण वापार थींदो हुजे अॻे पाण ई बालक ॾिसी करे सम्झी वेंदो हुजे त असांजो वालिद हारपो कंदो हुजे असांखे हारपो करिणो हुजे या उहो जेको हारी मज़दूर हुजे असांखे मज़दूरी करणी हुजे पर हाणे ईअं न हुजे हाणे जेको हारी हुजे उहो पंहिंजे बालक खे पढ़ाईंदो हुजे को हुनर सेखारींदो हुजेसि त अॻियां वधंदो हुजे जे मज़दूर हुजे त रुगो पाण मज़दूर करे त औलाद खे पढ़ाईंदो हुजे उनखे ॿिए रस्ते ते आणींदो हुजे ईअं ई वञी हिकिड़ी चेन तरबियत ई ठाहींदा हुजो तॾहिं वञी ज़िंदगीअ में बहितर सुकून जेको हुजे कुझु तब्दील थींदो हुजे बाक़ी हितां जी गवर्नमेंट जो त हाल ई पूरो हुजे सो हुन सां गॾो खोड़ सारी अवां सां कचहरी थींदी हुजे फोन कॉल ते इहो नंबर टीवी ते हलंदो हुजे असांखे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि मुआड़ मौसम जो हाल अहिवाल असांखे ॿुधाईंदा हुजो असांजो त हाल ऐं अहिवाल हर छंछर आचर अवां सभिनी ताईं हुजे सो उन सां गॾो मेहरान टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल बि हुजे उनखे बि अवां लाइक सब्सक्राइब कंदा हुजो शेयर कंदा हुजो उन में जेके बि रंग हुजनि मेहरान टीवी जा जेके बि रंग हुजनि उहे सभई रंग अवां किथे बि वेठा हुजो गाॾी में हुजो ॿेड़ी में हुजो सफ़र में हुजो पंहिंजे घर में वेठा हुजो किथे बि हुजो पर उहो रंग अवां पंहिंजे हथ में ॾिसी सघंदा उन सां गॾो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे बि अवां ॾिसंदा हुजो रामू राधा ड्रामा हुजनि वीडियो सॉन्ग हुजनि सहरा हुजनि जो कुझु अवां ॾिसणु चाहींदा हुजो लातादाद ख़ुशियूं उन में समायल हुजनि पयूं हुजनि गुलदस्तो भरियो पियो हुजे सो उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन खे वॼाईंदा हुजो शेयर कंदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे मेहरान टीवी जो फेसबुक बि हुजे मेहरान टीवी फेसबुक उन ते बि खोड़ सारी मालूमात प्रोग्राम जा हिसाब उते पिया हुजनि अवां उते वञी ॾिसी सघंदा हुजो जे अव्हांखे सॼो प्रोग्राम ॾिसणो हुजे त मेहरान टीवी एंटरटेनमेंट ऐं मेहरान टीवी ऑफिशियल ते ॾिसी सघंदा सो हाणे जेको ख़तम थी हुजे तकरीर त हाणे अञा शुरू थी हुजे त अञा ईअं हुजे त ॻाल्हि बंदि ॿधो हुजे हाणे असुल ॻाल्हि त जेका हुजे उहा हाणे हुजे हा तूं जेको रब करी अञा उहा त हाणे रब थींदी हुजे रब जेका हुजे उन सां सो अञा खोड़ सारी ॻाल्हि हुजे जेका हे बोसण में ॿधी खणी आयो हुजां हिन में सो इहे बि अव्हां सां ज़रूरु वंड कंदो हुजां सो अॼु वरी रासण पाणी बि वठणु वञिणो हुजे सर सो इहा बि अञा ॻाल्हि जहन में हुजे त ज़रूरु वञूं सो हाणे प्रोग्राम जे शुरूआति में अॼु बालक बि घर में वेठा हुजनि सभु रंग बि हुजनि सो अॼु हलंदा हुजूं हिकिड़ी सुहिणी वाई ॾांहुं हलंदा हुजूं हाय हाय लतीफ़ साईं जी वाई हुजे सो ससुईअ ॾांहुं हलंदा हुजूं ससुईअ असांखे पंधु सेखारींदो अड़ांगा पंध जेके हुजनि उहे ससुईअ जे इन सुरमियुनि मां असांखे सबक़ु मिलंदो हुजे त अड़ांगे पंध ते कीअं हलंदा हुजो ॾुखियाई में कीअं जीअणु खपंदो हुजे सो इहे सभु रंग उन मां अवां सिखी सघंदा हुजो पोइ भिटाई साईं चयो हुजे त सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिनी छा खां छॾियाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं को फोन ते अची वियो हुजे हलो
हेलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। हुजे अदा केर कड़े शहर का अदा प्यार अली दल गुर बटोर का हाथ तो करें। अदा छाल हुजे बठोरे वारा अदा खुश हुजी चाक चङो भलो तबियतूं बहार कीअं सुबुह गुज़रंदो हुजे अवांजो अल्हम्दुलिल्लाह सब ठीक मन लगो सर। कीअं सुबुह ज़बरदस्त गुज़रंदो हुजे मेहरान टीवी ॾिसंदा हुजो रामू राधा अची हुजे रंग ॾिसंदा हुजो। जी जी रामू राधा प्रोग्राम जो असां इंतज़ार कंदा आहियूं हफ़्ते में हिकु चकर ईंदो आहे ॾाढो सुठो प्रोग्राम आहे ॾाढी सुठी असांखे तव्हां मिलंदी आहे ॼाण मिलंदी आहे ॾाढो इंटरटेन थींदा आहियूं प्रोग्राम ॿुधी करे तव्हांखे ॾिसी करे एक्सपीरियंस ते ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां हफ़्ते में 2 ॾींहं अचूं छंछर ऐं आचर ते ईंदा हुजूं। पहिरियां हिकिड़ो ॾींहुं हलंदो हो न बा असां 2 ॾींहं हुजूं छंछर ऐं आचर ईअं कीअं कंदो हुजे असांखे अबा इहो असां उभ पहिरियों ड्यूटी ॾूं ईअं असांजी ड्यूटी तूं कीअं विञाईंदो हुजे यार। ॿियो बठोरे में ॿियो सभु ख़ैर मौसम कीअं हुजे? लगी पई आहे बरसाति जो थोरो प्रोग्राम आहे सुबुह सुबुह गर्मी लगी पई आहे। गर्मी लॻी पई त बरसाति खां थोरी पंहिंजी तयारी कंदा हुजो। जी जी बरसाति बसि अला मालिक आहे अलाह साईं पनानी में एतिरी पए जेतिरी बर्दाश्त करे सघूं असांखे सारियल फसल जो थोरी बरसाति जी ज़रूरत आहे। हा सारियाल खे ज़रूरत हुजे पर खजीअ वारा चवंदा हुजनि त मालिक साईं पनाह में रखंदो हुजी ईअं हर माण्हू थर वारो ॿियो टियों इहो सभिनि जो ख़्यालु पर असुलु हुजे त इंसान में कहिड़ो हाल हुजे कंहिंजो हाल जॾो हा जी उहो सभु अलाह ते तवकल आहे अलाह साईं सभिनि जी भली कंदो मालिक साईं जे सभु अकेला जान ख़ुदा जा लाइणो आहे असांखे ईमान मज़बूत रखणो आहे अलाह खां पनाह घुरणो आहे मालिक जी महिरबानी आहे सभु कुझु अलाह साईं करे थो रहमत ॿाहिरि रहमत वसाए ज़हमत न बांधे। बसि पोइ वरी मालिक बि चवे त हिमत बंदो त मदद ख़ुदा सो इहो बि पाण खे करणु खपंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे त वॾी महिरबानी लख थोरा मोहबतूं हुजनि अवांजूं। हा सो अबा थर काछो लाड़ जेको हुजनि थर वारा चवंदा हुजनि त वसकारो थींदो हुजे त असां वटि ख़ुशहाली अचे पर खजी हुजे ॾिसो त केॾो न मालिक साईं रंग रखियो हुजे कंहिंजी मौसम कहिड़ी कंहिंजी किथे रखियो मौसम में अचे जो सभु रंग गॾिजी पवंदा हुजे त पोइ ॾुखियाई पोइ वरी छा हुजे कंहिंजो हाल जॾो कंहिंजो अझो जॾो कंहिंजो हाल जॾो कंहिंजो अझो जॾो कंहिंजो रस्तो जॾो हाणे माण्हू कंदो हुजे हा हिसाब लॻाए छॾींदो हुजे। हा सो अबा कंहिंजो हाल जॾो कंहिंजो झुगो जॾो कंहिंजो रस्तो जॾो कंहिंजो वाह जॾो कंहिंजो नेकाल जॾो पोइ हाणे छा थींदो हुजे? बसि पोइ रावण जो सॼो हाल जॾो ॿियो हाणे रावण छा कंदो? रावण पाणे ई जॾो लॻो बसि पोइ असां छा करूं ॿिए जो असां हुजूं ॿिए जी तकलीफ़ ॾिसूं त असांखे बि वेहण नहीं थो हुजे असां करूं त छा करूं? राति सोचां त मींहं जो ॿुधायो हुजे त मां वेही सोचां के ग़रीब जो हाल जॾो हुजे वरी मथां कखाऊं घर जॾो हुजे वरी मथां त रस्तो न हुजे उहो रस्तो जॾो हुजे त वरी जेको हुजे माण्हू ईअं सम्झे हिकिड़ी जॻह ते फाथो वेठो हुजे वरी अचु त वरी उहा त ठहियो मथां वरी नेकाल बि जॾो हुजे माना कंहिं कम जो न हुजे। पोइ हाणे मूंखे ॿुधाईंदो हुजे ऐं हेकारी वरी मथां गवर्नमेंट उहा त सफ़ा जॾी वरी जेके सगारा हुजनि उन्हनि जो बि हाल वरी हुन ते हलनि फीथन वारी जेका कुर्सी हुजे पोइ वरी मूं चयो हाणे भिटाई जी का वाई वही सांग को सारींदो हुजां पोइ वरी इहो राति पंहिंजे हाल अंदरि झूंगार जेको हाणे आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं सॼी राति तॾहिं त इहो कलाम कुछो हुजे नाल नानियाऊं चिनी छा खां छॾियाऊं नाल नानियाऊं भला हीअं करे जेको हुजे इहो छा हुजे आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं कन में सूर हुजे हाल जॾो हुजे हीअं जो कयो हुजे खणी वात को भला इहो ईअं छो कबो हुजे वात को सड़ंदो हुजे को छा जला मुंहिंजो वात सड़ंदो हुजे हम गुटकू मुटकू न कंदो हुजे दंत में को सूर पवंदो हुजे ॻाल्हि खे तूं सम्झंदी न हुजे तूं ॻाल्हि छा सम्झंदी हुजा त जो इहे ॻाल्हियूं ॿारो अहिड़ो हुजनि छा सम्झंदी हुजा का नई ॻाल्हि त हुजे ई कोन नई ॻाल्हि न हुजे पाण हे मींहं जी बरसाति असांजे माण्हुनि जो बि उहो साॻो हाल रस्तनि जो बि साॻो हाल घरनि जो बि साॻो हाल रामण जो बि साॻो हाल छा हुजे
मूंखे इहो हुजे त मींहुं वसे हालतूं ॾुखियूं थियनि कोई कंहिंखां पुछण वारो न हुजे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे मींहुं वसे त बि उहो ई हलूं असां जे न वसे त बि हलूं ॾुख दर्द तकलीफ़ इहो असांजी ज़िंदगी में शामिल हुजे हा भेटाई साईं गॾु हलूं ओ अंधी भेटाई साईं छा चयो हुजे छा जॾहिं चयो ख़बर हुजे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी हा निंड बि चङी न हुजे इहा जेका कन लाटार करे माण्हू सुतो पियो हुजे इहो भेटाई जाॻाईंदो हुजे जे तूं ॻाल्हि करी त बसि छॾे ॾींदो हुजे पाण खे सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले ईअं बि हुजे हा भेटाई साईं चयो त उथी लोच लतीफ़ चए हा चई त धिंग त लटबा धूड़ में उभे ॾिठासूं पर पोइ छा थींदो हुजे चई त लतीफ़ उथ लोच लोचण सां ई मिलंदो हुजे पंहिंजी ॿारींदा हुजो महिनत करो पोइ तकलीफ़ ॾिसो वरी भिटाई साईं छा चयो हुजे त हल जित न पखीअ पेर तित टिमके बाड़ी वाह ॿियो ॿारींदो केरु खाहोड़ियुनि खीरई माना जेके खाहोड़ी हुजनि उहे जेके सोचे लोच वारा हुजनि बाक़ी लोलो खाए सुती पई हुजे रामण कढ़े कम जो हलो हलो अदा वरी पंहिंजो तारफ़ कराईंदो हुजी हलो दा वरी तारफ़ कराईंदो हुजी जी जी अदा पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी वरी अदा मोहम्मद रहीम लोंड सरा मीरपुर खास अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो मीरपुर ठीकु हुजे अवां ॾे ख़ैरु हुजे फर्स्ट क्लास वीआईपी जबरदस्त मौसम इंजॉय कयो पिया बादल हलनि पिया तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया होटल ते वेठा आहियूं संगत सॼी गॾु वेठी आहे ॿियो ॿुधायो ख़ुशि आहियो वाह वाह मूंखे ॾाढी ख़ुशी सभु ख़ैरु हुजे अदा मौसम कीअं हुजे ककर हुजनि मौसम जबरदस्त हुजे राधा हा मौसम भलो हुजे मथां वरी रामू राधा जो प्रोग्राम हुजे महिरान टीवीअ ते जबरदस्त जबरदस्त वीआईपी इंजॉय कयूं पिया सभु दोस्त वेठा आहिनि जंहिंमें नोशी लुंड पीर बख्श अली नवाज़ कातकेली बस सभु गॾु वेठा हुजो सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वधा हाणे असांखे तुफेल सुंजराणी जो को कलाम बि ॿुधाइजो ज़रूरु ॿुधाए पर अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधंदो हुजी जी जी ॿुधायो इन होटल ते भला खीर जो मिलावट वारो त न हुजे न अॼुकल्ह मिलावट वारे खीर जी चांहि हलंदी हुजे जाम न न ही बसि अहिड़ो आहे ग़रीब आहे बसि जेको खीर ईंदो आहे पेवर ईंदो आहे नित ईंदो आहे पोइ यार पोइ त हिकिड़ो प्यालो त मूं ॾे मोकिलींदो हुजी यार मोकिलंदा ऐं सिंधड़ी जा वरी पकोड़ा बि मशहूर आहिनि सिंधड़ी जा पोइ यार इहे पकोड़ा बि मिड़े हेतड़ा हुजनि मथां चांहि जो प्यालो त असुल मौसम वाह वाह थी वेंदी हुजे पोइ इंजॉय थी वञे जबरदस्त वाह वाह वेरी गुड अल्लाह कुझु रखे राधा वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे मोहबतूं हुजनि तूं त सभु बुखियो हुजे माण्हू खे जेको फोन करे हेतिरा पकोड़ा बि हेतिरा चया हुजनि जो दौर लॻो पिजे हेतिरा हिन खे मोकिलो हलो भाई सलाम अलैकुम वालेकुम सलाम फ़कीर लखाना साईं छा हाल हुजे अल्हम्दुलिल्लाह सब खैर ख़ैर ख़ैर कल्ह मीरपुर ॾस पवंदो हुजे तुंहिंजो ख़ैर में हा साईं बनियूं मथे मशीन दुगी आहे पोइ हुनजा कुझु पुर्जा वरी पुराणा थी विया वरी कुझु मटाइण सटाइण वियासीं हा यार थोरो असां पंहिंजे ज़हन जा पुर्जा बि ईअं मटाईंदा हुजूं मशीन वांगी त को जदीद दौर जी सिखिया वठंदा हुजूं भई असांजा पुर्जा हाणे पूरा थी विया पोइ झूना थी विया न हाणे बसि इन ते नेट मिलंदो इन पुर्जनि ते न भलो हुजे इहो किर्त खे लॻंदा रहंदा हुजो महिनत इहा ई हुजे सोच वीचार हुजे ऐं माण्हू कमकार सांगे ईअं माण्हू ईंदो वेंदो हुजे सर ॾाढो सुठो लॻो हुजे हा त हाणे वरी हाणे मुंहिंजो पोटड़ो तयारु थियो एबीसी ॿुधाईंदुसि एबीसी ॿुधाईंदो हुजे हा साईं हा साईं वॾो अंग्रेज थी वियो हुजे इहो माना एबीसी वञी यादि कई हुजे जी मामा हलो
आ बाबा ॿुधाईंदो हुजे ABC। A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y ऐं Z। भला मां पूरी त यादि कंदो हुजे। मामा सलाम कमा जी। हेलो रोजीना बगान है ए रोजीना मड़ तूं किथे वेठी हुजी? दादे वठे दादे सां वेठी हुजी? हां हाँ कल लस्सी त असांखे ॾेई न वई हुजी बाक़ी रुगो हलो मां वेठी हुजां ॾाॾे सां। हाँ वरी असां अचूं त लस्सी वठण। मां मेघे लस्सी जो गिलास प्यारींदी हुजे। इथे खाता हा इथे खाता हा हिते खणी अची। हाणे रोज़ीना खे जॾहिं ॻाल्हि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। अमड़ खे बि सलाम, भेणुनि भाइरुनि खे बि सलाम, बाक़ी ॾाॾे सां त गॾु वेठा हुजो। सो अॼु छा इहो छा हीअं करे तो बि न कंदो हुजे लॻी न पवंदी हुजे। तोखे लॻंदो जे कड़ो भला तुंहिंजे दिमाग़ मां हूअं असुल रांदीका ठहंदा हुजनि जो असुल मूंखे नुक़सान थींदो। ये रामण तू बेड़ू खबरूं करी के मगज मोजो पे फेरास पड़ींदो। राणा चवंदी हुजे वात सही हणंदी हुजे, राणो चवंदी हुजे, राणो हिन खे चवंदी हुजे, रामणा चवंदी हुजे, रामला चवंदी हुजे, ॻाल्हाईंदी हुजे। हा तूं ईअं ॻाल्हाईंदी हुजे जो तूं बसि जहिड़ो वॾी आफ़िरी सिरियाणी हुजी जो हाणे चवंदी हुजी त ईअं कर। सो अब हाणे जेको दर्द जी ॻाल्हि हुजे मींहं जी, पोइ ग़रीब जो हाल जॾो न जो झुगो जॾो रस्तो जॾो वाह जॾो नेकाल जॾो पोइ सॼो हाल जॾो जो जॾो पोइ पंहिंजनि जी ॿियनि जी चवंदो हुजे केरु मुंहिंजी सार लहंदो हुजे। सो उन में हिकिड़ी काफ़ी सुहिणी हुजे आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियायो। सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। छता छोड़े छॾियाऊं नाल नानियाऊं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां सभिनी खे मिड़नी महिरबाननि खे साथियुनि खे जेके बि जिते जिते हुजो अवां सभिनी खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार चवंदो हुजां। साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो, शागिर्द बि ख़ुशि हुजनि, उस्ताद ख़ुशि हुजनि, हारी मज़दूर जेके बि वापार कंदड़ हुजनि, वणज वापार कंदड़ हुजनि, मुहाणा हुजनि, मालवंद हुजनि, उहे सभु जिते जिते हुजनि उते सभु ख़ुशि हुजनि। असांजी तव्हांजे लाइ दुआ हुजे हर वक़्तु हर पल इहा दुआ हुजे त सदा आबाद हुजो भिटाई जी हिन भोए ते सचल जी हिन भोए ते अबास हो। अव्हांजो हाल असां सां जॾहिं ओरींदा हुजो, ॾुख ख़ुशियूं वॾींदा हुजो त असांखे ख़ुशी थींदी हुजे त जो हाल पेस पिरियां नाल थींदो हुजे त हिक ॿिए जे ॾुखनि जी ऐं ॾुख जेके हुजनि हिक ॿिए सां वंडींदा हुजो ऐं ख़ुशियूं बि हिक ॿिए सां वंडींदा हुजो। नंढियुनि नंढियुनि ख़ुशियुनि में जीअण सिखंदा हुजो। बालक जे इम्तिहान पास करण जी ख़ुशी हुजे त इनखे वॾी ख़ुशी सम्झंदा हुजो। असां वटि सिंध में माण्हू सम्झनि त अबा ख़ुशी का हुजे त का शादी मुरादी थींदी हुजे, को मेलो मलाखड़ो थींदो हुजे, ईद हुजे, इहा ख़ुशियूं हुजनि। असुल ख़ुशी अव्हांजे ज़िंदगी सां जेका सलाड़ियल हुजे उहा इहा हुजे त बालक पढ़ी लिखी का मंज़िल माणी हुजे त वॾी ख़ुशी उहा हुजे। उन ख़ुशियुनि खे हाणे वधाईंदा हुजो त बालक बि पढ़ी पवंदा हुजनि, उन्हनि खे बि महसूसु थींदो हुजे त इल्मु छा हुजे, इल्म जी ताक़त छा हुजे, हुनर जी सिख्या छा हुजे। सो इन पासे लड़ंदा हुजो। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हेलो हलो दा हेलो रामू राधा अबा हाओ बा केरु कड़े सर खां बा बाबा हिकु थे बोट जरा थे बोला तेरे को टंडोला असिलो टंडोला आओ साईं टंडोला यार वारा दा ख़ुशि जी चङो भलो दुआ इस तरह से खुश है चंगा मजा आयो असां खेर लॻो पियो हुजे। टंडो कीअं हुजे बा? टंडो जोर है ज़ोर लॻो पियो हुजे न ईअं यार ज़ोर हुजे। फुटी फुटियूं जाम लॻी आहिनि। फुटी जो ॿुधो हुजे अघु भला लथो हुजे छा? हाँ गेला 70,000 कला है।
हूअं घणो हुजेसि जो वरी घटो हुजे एतिरो जो वाको घटि थींदो। में घटि में घटि 10,000 हुअणु खपे न। हूअं हुजे घणो 9,000 हुजे छा? जी घणो घटि करो हुजे न, घणो घटि करो हुजे न। घटि 10,000 हुजे, घटि में घटि ख़र्च वॾा आहिनि, तमामु घणा बार महांगा आहिनि, केरियूं महांगियूं आहिनि, हाओ चूंडो बि महांगो हुजे। महांगा आहिनि, उन करे 10,000 हुअणु खपे। पोइ घणी फुटी काई हुजे? पुठी आहे मूं वटि 30-25 एकड़ आहे। सफ़ा वॾेरो लॻो पियो हुजी ॿियो? हा वॾे आहियूं। हा पोइ फुटी लथी कीअं भली हुजे? शुक्र आहे, सुठो आहे, शुरूआत थी आहे, हाणे जो एकड़ में 5-7 मन 4 मन लॻे पियो। न न भली भली ॻाल्हि हुजे अबा, इहो भली ॻाल्हि, फसल भलो थींदो हुजे, वजन मणकती सुठी लहंदी हुजे त भला पोइ अघु घटि वारो बि कसर निकिरी पवंदी हुजे। हा उहो सही आहे, निकिरी पवंदो। पोइ दा जी इहो को 2-3 सेर यार इन कपह जा ॾींदो हुजे त को विहाणा ठाराईंदो हुजां यार भाउ। अदा भले भले 2 सेर न बस न यार महांगी लॻी पई जे वरी चवंदो हुजे रामण अचे की हड़ ॿधी कोन्हे। अलाए मूं चयो वरी चवंदो हुजे ॼण काहे ॾेई हुजे जो हड़ ॿधी वरी रामण खणी वियो हुजे। न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, भले तूं मन खपे बचत कान्हे। वाह 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 वाह, अञा शुरूआत कई हुजे पोइ आख़िरी चुंडे ते ईंदो हुजां। हा अची वञे ॿियो भला जेतिरा बि जरा पोख अचो मुंहिंजे पासे जी पोख यार इहो कमु छॾे विया हुजूं, इहो कमु हाणे मूं छॾे ॾिनो हुजे। अच्छा हा यार हाणे इहो कोन उहो हाल हुजे, मणकती कोन लहे, अघु पोइ नुस्कान मींहं, पोइ इन करे हथु ई कढो। हा उहो त आहे। पोइ हाणे वरी मालिक साईं को वरी असां बेड़ा दरवेश हुजूं जो पंहिंजे धरतीअ ते रही को ॿ भितर बि पंहिंजा कोन बचाया हुजनि। जी जी सो इन जे करे यार सो वॾी महिरबानी जो तूं चयो हुजे त फ़सुलु करो त वॾी महिरबानी। राधुल हुजे जो हाणे सॼो ॾींहुं घर में जेसर गिला जी खट न भञे एसि हुनखे मज़ो न अचे, हाणे ई हले हार पोक कराईंदी हुजे, कोडर हणंदी हुजे, रंबी हणंदी हुजे, गिदरा कराईंदी हुजे, रामण सां बाह ॿेली थींदी हुजे। हाणे राधुल खां वेही पुछंदा हुजो त रामण खे मथे में सूर कीअं विधो हुजे, रामण जो सॼो ॾींहुं मथो कीअं हणंदी हुजे रामण ते, ऐं रामण जे बारे में ॿुधाईंदी हुजे, उहा सॼी कहाणी अलफ खां इहे ताईं ॿुधाईंदी हुजे। ओ राधुल राधुल गिला करे वठंदो हुजे मां ॿुधंदी हुजां। गिला बिला पाण खां कोन पुॼे, गिला वारा माण्हू ई न हुजूं, असां ॻाल्हि करूं 80-80। सफ़ा मां हितां हीअं दर खां कन ॾेई बीठी हुजां, मां ॿुधंदी हुजां। कहिड़ो ख़बरूं करीं छिरक भराए छॾो जे हितां किथां पिटी अचे। ओ हां मुंहिंजो घर हुजे, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, दर खां ईंदी हुजां, छित फाड़े ईंदी हुजां, हिन खां ईंदी हुजां, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, हिन ॾेढी खां अचां, हुन पासे खां अचां, मुंहिंजो पंहिंजो घर हुजे। हा चङो तूं हा तुंहिंजो पंहिंजो घर हुजे, मूं वरी कहिड़ो चयो त असले तुंहिंजे नाले न हुजे। असांजो हे ॾिसंदी हाणे सभु जॾो हुजे, इन भागा ॿियनि खे चवंदो हुजे, हलो जॾो हेॾे बि जॾो हुजे। हलो हलो रामू अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? नाब से शहर खां। नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे अदा? नालो तारक अली चीरियो। छा हाल हुजे अदा? ख़ुशू जी चङो भलो? खैर खैर तव्हां ॿुधायो कहिड़ा प्यार हो? तूं त सही न? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे, तव्हां ठीकु हुजो? जी जी तव्हांजो लाइव चैनल असां ॾिसूं था, उन ते को असां अर्ज़ु कंदासीं। हा कहिड़ी ॻाल्हि कंदा हुजो? असांखे को हिकिड़ो नओं को राग ॿुधायो। नओं राग ॿुधाईंदो हुजां, तव्हांखे ज़रूरु वॾी महिरबानी हुजे, तव्हांखे राग आओ बा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, हरनी खे जेके बि हिते वेठा हुजनि। हाली त राग असांजे घर में हलंदो हुजे 24 कलाक, जेको मथे में सूर विझण वारो राग। इहो असां जेको ॻाल्हाऊं उहो माना राग हुजे, महल मथे में सूर विझंदो हुजे, उहो राग हुजे, न महल हुजेसि न टेम हुजेसि, कहिड़े टाइम राग त सुलू हुजे त इन राग जो राग माना राणो 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 राति जो ॿुधजो हुजे, तूं सुबुह इहो राणो हले। हा तुंहिंजी हुजे मर्ज़ी, ॿुधाईंदी हुजी त को कोहारी ॿुधाईंदी हुजे, को दास्तान मां कोहारियूं असांखे को कोहारियूं ईंदी हुजनि, कहिड़ो माई भागी जी लोटरी हुजां। सो हाणे हलंदा हुजूं ख़बरुनि ॾांहुं त मौसम जे हाल जी बि ख़बर पवंदी हुजे त हालतूं कहिड़ियूं हुजनि। ख़बरुनि मां अव्हां बि ख़बर चार वठंदा हुजो कि हाणे मौसम छा हुजे ऐं अव्हां खे आगाही मिलंदी हुजे।
सो उन ख़बरुनि खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। हेर मानो अजीबन जो मुखे नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिनी छाखा छॾियाऊं नाल नानियाऊं हेर सुलझन जुड़ल बालकड़न वांगर करी छा करां अला देखो धके ते हुजे देखो धके ते हुजे को पंहिंजे घर में ई तो हुजी कड़ो मां तो को बोल में लाई थी हो जा बोल न तूं बि ईअं चवंदी हुजी अला सामान खर्च न तू हलंदी हुजे पोइ मूं चयो त वञ तूं ॻाल्हाईंदी हुजी ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु इहो घर जो इहो रासण कड़ो खुटल हुजे सॼो खुटल हुजे बसि तुंहिंजे लाइ सॼो खुटल हुजे कम वारी शइ ॿुधाईंदी हुजे हाणे कम वारी कहिड़ो मूंखे दुकान खोलणो हिकिड़ी हुजे सुर्खी हाणे इहो सामान हुजे कम वारी जेका हुजे उहा ॿुधंदो हुजे न फोन कॉल हुजे हाणे मां रासण पाणी बरो हुजे। हलो जी अदा केरु कड़े सर खां भा मोहम्मद दानिश सर ॻाल्हायां छा हाल आहे ख़ैर अदा ख़ुशि हुजो चङा भला जी जी तव्हां ख़ैर आहे ख़ुशि हो सभु तबियत ठीकु सभु आहे ख़ैर लॻो पियो हुजे हमरा सभु ठीकु हुजनि ओड़ो पाड़ो सॼो ठीकु हुजे था हा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह राधा ठीकु हुजे हा ख़ैर दादा लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ॿार बच्चा घरवारा सभु ठीकु हुजनि हा अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक शुक्र आहे अल्लाह जो शुक्र तव्हां ख़ैर आहे ख़ुशि असां ख़ैर लॻो मां पियो हुजे अवां जे आॾो बीठा तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असांखे वणंदो आहे ॾाढो मज़ेदार हूंदो आहे माशाल्लाह ॾाढी फीलिंग भली हूंदी आहे वाह वाह बसि अव्हां पाण भला हुजो त प्रोग्राम भलो लॻंदो हुजे अव्हांखे ॻाल्हि वणंदी हुजे अव्हां जी असांजी या पंहिंजी ॻाल्हि हुजे हिन करे ॻाल्हि वणंदी हुजे बिल्कुलु साईं अव्हांजी महिनत ॾाढी भली हुजे ॾाढी असांखे वणंदी वॾी महिरबानी हुजे लख सभिनी खे थोरा सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबत हुजनि अव्हां जूं राम राधा खे अव्हां पसंदि कंदा हुजो अव्हां खे असांजूं ॻाल्हियूं वणंदियूं हुजनि कचहरियूं वणंदियूं हुजनि इहे अव्हां जा कुर्ब हुजनि ओ कुर्ब वारी कई कचहरी सामठा विसरे नथी हरू भरू सहूलियतूं जा जेके हुजनि न चार हलंदा हुजनि। हलो वालेकुम सलाम हुजे आओ साईं महिरान साईं छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियत वॾी महिरबानी हुजे ॿियो ख़ैर हुजे आया ॾींहं ख़ुशीअ जा आया बसि तूं बि 24 कलाक पोतड़ो हथ में हुजे अदा पोतड़ो न हुजे गाॾी ते चढ़ल हुजे उनखे हिमत कयूं बसि गाॾीअ खे गेर मां कढंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे साल सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा असल गाॾी ते हीअं पैर रखी उन खां पोइ चवे गानो गानो हलाए छॾिजो सभु बसि हाणे पकड़ हुजे माण्हुनि खे कमकार हुजनि हा जिंदगी जा कमकार हुजनि बसि पोइ भई हे ॿ टे घड़ियूं कढी राम राधा खे फोन कंदा हुजनि इहे हुन जा कुर्ब हा न न इहा ॻाल्हि भली हुजे पर असुल ॻाल्हि इहा हुजे त जेका अधे पहिरें ॻाल्हि कई हुजे त ॻाल्हि भले मूं चइबो आहे राति लॻे ॻाल्हि वणंदी हुजे रामण जी तॾहिं वञे असुल को पोरियो असांजो क़बूल पवंदो हुजे हलो हेलो अदा केरु कड़े शहर खां साईं उस्ताद जुल्फार लाचारी जेका बात खां ॻाल्हायो तो साईं छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर बा हवा वरी ॿुधाईंदो जी नालो शहर कहिड़ो साईं जेका बाबा खां ॻाल्हायो तो साईं जुल्फार लाचारी बाबा जेकबाबाद वारो अदो जुल्फकार लासारी साईं छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला दुआयूं तव्हांजो रामू साहब ख़ुशि आहियो बा ॿियो ख़ैर ठीकु ठाक मज़े में मोहबत अव्हां जूं अव्हां जे सिक में बीठा हुजूं पहिरियां अदा
साईं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो वणे थो पियो। वाह वाह वणंदो हुजे। जी जी तव्हांजो प्रोग्राम रोज़ ॾिसंदा वणंदो आहे असांखे। कहिड़ी ॻाल्हि वणंदी हुजे, कहिड़ी ॻाल्हि वणंदी हुजे उहा ॻाल्हि बि कंदो हुजे। साईं तव्हांजो ॻाल्हाइण, तव्हांजो अंदाज़, तव्हांजा जेके ख़ाका वग़ैरह अचनि था उहे बि आहे न असांखे पसंदि आहिनि। मतिलबु तव्हांजो प्रोग्राम सभु पसंदि आहे, पर थोरो कलामनि खे थोरो टाइम ॾींदा हलो। कलाम ते कलाम हुजे, कलाम ते कलाम हुजे, इहो त सॼो रंग हुजे। ऐं असांखे इन जो कलाम हक़ीक़त जानी वारो कलाम आहे। भित जा भिॼाई भित ते वसई नूर, इहो ॿुधायो। ज़रूरु इहो ॿुधाईंदो। वॾी महिरबानी, वॾी सभिनी खे महिरबानी। सलाम ॾींदा हुजो, लख क़ुर्ब हुजे थोरा। नवाजा, मोहबतूं हुजे नवाजूं। अबा हिकिड़ी ॻाल्हि या ॿी बि ॿुधाईंदा हुजूं त फोन कॉल ते जेके असांजा साञाहवंद ॾाहा मोहबत कंदड़ सिंधवासी, ॾेहवासी, परॾेहवासी उहे सभु इंतज़ारु कंदा हुजनि त फोन ते कचहरी कंदा हुजूं, हाल अहिवाल वंडींदा हुजूं। सो असां त वरी असांखे ईअं लॻंदो हुजे ॼणो ईअं अधु मुलाक़ात थी वई। हा हुन सां पोइ असांखे ख़ुशी बि थींदी हुजे न त हाणे कलाम त हलाए छॾींदा हुजूं, पर फोन कॉल वारनि जो बाबा एहसासु रखणु ज़रूरी हुजे त जेको टाइम कढी वई फोन कॉल करे सभु प्रोग्राम जो हाल अहिवाल कंदा हुजनि। उनखे शामिल करण बि जेको हुजे लाज़मी हुजे, असांजी ड्यूटी हुजे। राशन हाणे ॿुधाईंदी हुजे, वात थलो न हणंदी हुजे, अटो न हुजे, उते बि ॿुधाईंदी हुजे। हे कीअं हे कोन थींदो हुजे, आङुरियूं मथे कंदो हुजे, ॻणींदो हुजे। हाणे ॻणींदो त हुजे न, ॿुधाईंदी हुजे हाणे न वाछ अटो हा घणो 1.5 किलो। गरीब 1.5 किलो त मार पदी हुजे, तूं खाईंदो हुजे, बाक़ी रात दुल छा हवा ते हलंदी हुजे। गरीब माण्हू भला कड़ो हाणे अटे जो सेर घणे 10 सेर मुंघण न पजी वेंदा हुजनि या मींहों की मुंघण कोन पवंदा हुजनि, मींहों में माण्हू खे अञा बुख घणी लॻे। ओ पिटी सवियूं सवियूं हाणे कहिड़ो हींअर सयूं जी मौसम हुजे। अरे मींहुं वसे त पोइ माण्हू जो रूह चवे हल हिकिड़ो पुड़ो सइन जो हा सवियूं, उन खां पोइ हे पीहूं वरी ॿुधाई कहिड़ो पेहूं चांवर पेहूं पोइ इहो कहिड़ो हींअर ईद लॻी पई। अरे ईद न हुजे, अलाए घणा ॾींहं मींहुं वसंदो हुजे, माण्हू जो रूह चवे खाईंदो सुरो लॻंदो हुजे, पर हा घर में सुरो मौजूद हुजे। सुरो न लॻंदो हुजे, बस घर में सुरो मौजूद हुजे पोइ हा सही सुरो कीअं लॻंदो हुजे, पीहुन खे सुरो लॻी वेंदो हुजे। पोइ लिखंदो हुजे गे, हा गे लिखो हुजे, खंड लिखंदो हुजे, घणे 1.5 पा ॾींहं में घणे 1.5 पा छा नासुन में विझंदी हाणे हुजे। चांहि मिठी घटि पियूं, थोरी मिलाए कर बस ईअं हले लॻे हो शुक्र असांखे न हुजे शुक्र। हा हा ए शुक्र हुजे जे को फिकी पियंदा हुजे, असांखे शुक्र न हुजे। शुक्र न हुजे त माण्हू खाल रखे अधी छाजो रखंदो हुजे, माण्हू त साईं जा कर्म हुजनि। गरीब माण्हू जूं पंहिंजे कखनि में वेठा हुजूं, बसर सामानी खाए शुक्र करूं। बसर सही हुजे, बस 2 किलो बसर वठी अचां, बाक़ी ॿिए खे कैंसल कर दे। 2 किलो बसर वठी ईंदो जी, रगो उनखे मुक्का हणी खाईंदो। बस हुन सां थोरो लूण मिलाए करे हल तूं कोसी डेली कोसी पोइ हाणे ही हफ़्तो वेंदी हुजे ऐं माइटनि तूं माइटनि हा उते ताम पका पिया हुजनि, भुजियूं जलेबियूं पतासा अखरोट रेवड़ियूं नकुल पतासनि खे छॾींदो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं, अधो गाॾीअ ते बीठो हुजे, कराचीअ वेंदो हुजे, हुनजे लाइ कलाम हलाईंदा हुजूं। मुंहिंजे अंगण ते आया 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 ॾींहं ख़ुशीअ जा, सो अहमद मुगल जो आवाज़ हुजे, इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापस ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा मां तुंहिंजो राशन पाणी लिखी वठंदो हुजां। अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। आया निंदर निमाणी, आया निंदर निमाणी, खुला ना हुजनि, आहे आधार तुंहिंजो नाले
अलख जे बेड़ो तार केर हुजे? जो रामण हुजा रामलो रामलो हुजे हाँ, राम। रामलो हुजे हा हा रामलो हुजे रामण गुडड़ो हुजा तुंहिंजो गुडड़ो हा हा हाणे हे गुडड़ो हुजे लूथड़ मो आंडो रामण गुडड़ो हुजा गुडड़ो तो है कीअं पाण थींदो हुजे? तंधी चंदी हुजी त रामण तूं एॾो हुजी सफ़ा गोलू मटोलू गुडड़ो लॻो इहो पियो कहिड़े टाइम ते चयो हुजे हल हाणे टाइम लिखंदो हुजां हिते ॿियो दुनिया न ॼाण जो उहा कमु उहा महल मूंखे ॿुधाईंदो हुजे जंहिं महिल तो खमो इहो गुडड़ो चयो हुजे सुबुह सांझिया उन ॾींहं ते हुजे हा हा बसि हिनखे गुडड़ो सलक ॾाठ जो अधु भॼंदो हुजे बाक़ी हाणे तूं इहा ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदी हुजी माण्हुनि जे साम्हूं आयो हुजे हाणे पोइ माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हि हसी हसी चिटी कंदो हुजां तूं हसूं हसूं कंदो हुजे पोइ हाणे इहो छॿो साफ़ करे ॾींदी रासण वठी अचां हिन सबे में पोइ सबे में खणी अचां सबे में छा ईंदो हुजे पोइ सामान थोरो थोरो जेको हुजे हिन में पोतड़े में ॿधंदो हुजे ए पहुचण हींअर गर्मी लॻी पई हुजे हीअं कार लॻी पई हुजे शहर में तोखे झुड़ालो लॻो पियो हुजे पघर झुड़ालो न मौसम हुजे अचे अॼु हा, उते वरी ईअं हवा लॻंदी एसी हलंदी हुजे मता थी सघंदो हुजे तूं ईअं ॿाहिरि निकिरी ईअं अची मींहुं ट्राॼो कंदो हुजे ख़ैर हुजे वसंदो हुजे वसे अहिड़ो भले वसे पर वसण अहिड़ो हुजे जंहिंमें माण्हू जो ख़ैर हुजे सभ जो ख़ैर हा हर जहान जो ख़ैर उन्हनि जे मुआबे राम राधा जो ख़ैर हलो हेलो बाबा अबा केरु कहिड़े शहर खां बा बाबा सखे को तो ॻाल्हायां असलम बाबा साईं केरु असलम असलम छा हाल हुजे ख़ैर हुजे बाबा त ठीक ठाक आहे जोर आहे ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे अल्लाह ख़ैर कंदो असांखे बि ख़ैर आहे मुंहिंजा बाबा असांखे कोई समन साईं जो को ॿुधायो ॿिए ते मतिलबु कोई समन साईं ज़रूरु वॾी महिरबानी वॾी वॾी महिरबानी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजियूं मूं ईअं लॻो हुजे अधो जहिड़ो मासूम छा जे मुनारे ते चढ़ी आख़िरि बीठो हुजे चोटी था ॻाल्हाईंदो हुजे हलो राम आवाज़ थोरो ईअं जहिड़ो हलो। ईअं लॻो पियो हुजे हलो हलो बा वालेकुम सलाम हुजे दा केरु कहिड़े शहर खां दा साईं हाजी गुल मोहम्मद सहवान शरीफ खां ॿियो छा हाल हुजे दा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजे महिरबानी आहे लाल साईं जी ज़ियारत करे वञो अचो भला आयो वाह ज़र लाल जी ज़ारत ज़रूरु हुजे अचण पर गर्मीअ ॾांहुं लाइट बि चवंदा हुजंदा ईंदी वेंदी हुजे हा गर्मी त घणी आहे लाइट जो बाज़ार आहे छा कयूं वरी गुज़ारो कयूं पिया बसि पोइ ज़िंदगीअ गर्मी खे थोरी झकी थींदी हुजे पोइ निकिरंदा हुजूं सैर सफ़र ते हा बा सैर सफ़र ज़रूरी हा इरादा कुझु आहे राधुल ख़ैर ठीकु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो अलाही में बरादा भला तोखे सुर्खी नथो अची ॾे छो भला सुर्खी थो वॾी महिरबानी हुजे साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो हे छा चवंदी छा थियो हुजे अलाए हो जेको अधो चए गर्मीअ जो माण्हू हुजनि पोइ हाणे अलाए कहिड़ी ॻाल्हि गर्मी त हाणे जिते किथे लॻी पई हुजे को हाणे हिकिड़े पोइ ते छॿे खे इहो छा हिते आहे? छॿे खे उहो ॾींदी हुजी साफ़ करे त पोइ खणियो छॿे खे छॾींदो हुजे हा छा करी इहो बसि ईअं भेटाई जे रोज़े खे ॾिसूं सूफ़ीअ साफ़ कर तूं अचो हुनखे साफ़ ए नहीं बि तूं हर वारे बीठो हुजी पर इहे कोन चयो हुजे के भिटाई साईं अचे को दरबार में को दर ते राधुल खे बि वठी वेंदो हुजां का उहा बि को धागो को सॻो को पाणी को मटी जो को पींदी हुजे भेटाई साईं चवंदो हुजे उथो लोचींदा हुजो बाक़ी हाणे भेटाई कोन चवंदो हुजे त ईंदा हुजो त को धागो खणी ईंदो भेटाई चए त पंहिंजो कमकार करो कमकार त लोचींदा हुजे, हुजो। उहो त पंहिंजी हा। जॻह ते हुजे पर असांजो बि रूह चवंदो हुजे त वेंदा हुजूं हा वञणु ज़रूरु हुजे पर को कमकार करे माण्हू उनजे भिटाई जे पैगाम ते हलंदो हुजे भिटाई जी ॻाल्हि ते भिटाई जे बैंकनि ते पोइ थींदा हा। हुजनि माना कम पोइ ॾिसां त कॾहिं तूं ससु ई थींदी हुजी ईअं मंज़िल माणींदी हुजी वाह, वाह। ॾुख ॾोलावा इहे हिते उहे तूं त त असांजी ज़िंदगी में हुजनि इतवाका करी रड़ूं करे रमण कहिड़ी ख़बर हुजे ये ॾुख ये दर्द पोइ ये ज़िंदगी जा बसि ईअं सम्झ गंढूं ॿधो वेठा हुजूं बसि पोइ तूं जॾहिं खां मथे में लॻी हुजी पोइ इहो पोइ ज़माने जे आॾो अचूं हा। पोइ बसि इहो खिलूं
मस्करूं बि करूं हा वॾियूं तूं मस्करियूं करी असल तूं अहिड़ियूं मस्करियूं कयूं हुजे न जो बस असली मस्करियूं करे करे छा जेको आराम थी वियो करे। हुजे? छा थियो हुजे अलाए हितां खां हीअं वियो हुजे वरी हीअं आयो हुजे कहिड़ी तकलीफ़ घर हुजे पंहिंजो माण्हू हले चले पोइ होज़िया जो कलाम हुजे त हलां चलां पई त ख़ैर आहे त माण्हू हले चले भई ईअं बीठो हुजे चवंदा अलाए बूतो बणियो बीठो हुजे जहिड़ो ना भूतो हाणे छो पणजंदो हुजे पोइ माण्हू हलंदो हाणे भूते पणजण जहिड़ा हुजूं पोइ हलां तूं पाण चवंदी हुजे असां हलूं घुमूं हे ॿाहूं खणूं हलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां कंडियारे खां कंडियारे खां बाबा नालो पंहिंजो सनम सनम अदी ख़ुशि हुजो चङियूं भलियूं हा साईं तव्हां ख़ुशि आहियो हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कहिड़े क्लास में पढ़ंदा हुजो छा कंदा हुजो दर्जी आहियूं पाइण बंदि कयो आहे हाणे दर्जी हुजो हा 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 भला इहो मूंखे त हिकिड़ो वॻो ठाहे ॾींदी हुजे जी जी अदी अधी आहे ॻाल्हाईंदी हुजे अदी वॻो त ठाहे ॾींदी हुजे हा हा ॿ टे वॻा मुंहिंजा पिया हुजनि हा मोकिल सिलाई घणी वठी अदी सिलाई तोखां फ्रीअ में फ्रीअ में सो पैसा पंहिंजा वठंदा हुजो त वरी मुफ़्त में छो कड़ी जॾी हुजे जो हा तव्हां पोइ भला हिकिड़ो मुफ़्त में ॿिनि जा वरी ॾोकड़ ॾींदी हुजे हा ईअं बि सही आहे तुंहिंजी बि रोजी हुजे न हाणे ईअं त न हुजे कि माण्हू संगत में सफ़ा असुल मारींदो हुजे हा 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 इन जे करे हिकिड़ो मूंखे मुफ़्त में बाक़ी तोखे सिलाई ॾींदी हुजां हा ईअं बि सही आहे ठीकु हुजे न हाणे मुंहिंजा ईअं सम्झंदी हुजे टे वॻा हुजनि हा हा हिकिड़ो मूंखे मोकिले छॾ मुफ़्त में बाक़ी ॿिनि जा 600 तोखे ॾियां हा ईअं बि सही आहे सही हुजे न किथे हा। कंडियारे हर वॾी ॻाल्हि में महिरबानी। सही हुजे हा पोइ ज़ाहिरी हुजे त हर ॻाल्हि में वॾी महिरबानी हुजे बाबा वॾी महिरबानी हुजे फोन कॉल कई हुजे यादि कंदा हुजो कचहरी कंदा हुजो ज़ाहिरी हुजे जिते लाइट न हुजे ॾुखियायूं हुजनि उते फोन कॉल करे न्याणियूं ॿाहिरि असांजा वॾड़ा सभु शामिलु थींदा हुजनि इहा ख़ुशि आहिनि ॻाल्हि हुजे इहा पंहिंजाइप वारी ॻाल्हि हुजे इहे हुजनि असुलु माण्हू जेको दिलि खोले हिक ॿिए सां ॻाल्हि वंड कनि हिक ॿिए जी ॻाल्हि जो मान रखंदा हुजनि इहो मान रखणु हुजे हर ॻाल्हि में सही तॾहिं त पंचनि जो हुजे न कमु मां तोखे ॻाल्हि चवां तूं हणंदी हुजी वात पोइ इन करे मां हणंदी हुजां वात है मुंहिंजो वात हुजे कड़ी झक हुजे कड़ी लठ हुजे पर चवंदी जो हणंदी हुजां जीअं मूं चयो रासण वठी तव्हां चवंदी हुजे हा सही चवंदो हुजे रामण हा सही हुजे जेको दिलि चवई वठी ईंदो हुजे उहा ॻाल्हि हुजे चवंदी हुजे हाणे तूं सभ खां पहिरां अचे छुरखी उहा हाणे हुजे वठिणो न, न, हुजे न, हिकिड़ो मिंट हिकु- उहा हुजे हिकिड़ी संगत जी ॻाल्हि ही हुजे घर जो वहिंवार लाज़मी ॻाल्हि हुजे जेका मूंखे से खपत में हुजे उहा घुराईंदी हुजे न बाक़ी हाणे तूं हर भरू जेको वणे सो वठे थी तुंहिंजी त इहा आदत हुजे रुॻो हेरेबड़ियूं पोइ हे नुक्तियूं पोइ पतासा जेके अॼुकल्ह ॿार ई न खाईंदा हुजनि माण्हू खाईंदा बाक़ी ईअं ठहंदा हुजनि रुॻो अरे मां ॻाल्हि करां हीअं कर ॾिसी मां इहे- त पटे इहे रेवड़ियूं- अहिड़ी भली लॻां तोखे न न सही ॿुधाईंदो हुजे हसी हसी ॻाल्हि कंदो हुजे मां ॻाल्हि करां हीअं ॾिसी भली लॻां बसि मिड़े भाई चवंदा छो खणी ट्रेड़ींदो हुजे न दर गुजर कंदा हुजो ॿियो हाणे तुंहिंजी ॻाल्हि अहिड़ी को दर असर गुजर कंदो ॿियो हुजे न त छा हू त बसि हीअं जहिड़ो हुजे घर खां निकाली ॾेई छॾींदो हुजे वाह, न न नेकाली हाणे कहिड़ो हाणे मख अहिड़ो अथल नेकाली ॾेई अञा छॾिया घर त मौजो हुजे हा? दुआ कंदो हुजे कि तोखे विहारे ॾठी हुजां हा ॿियो छा हुजे हा, इहो ॿुधाईंदी अञा अञा वॼाए अञा तबल वॼाए ॿुधाईंदी हुजे तबल वॼाए सभिनि खे ॿुधाए तबल वॼाए असो कलाम हुजे अब कलाम ॾिसंदा हुजो हाणे हरू भरे हे जेको हुजे न ॻाल्हाइण में पवंदी जे पोइ हिन जी तार निकितल हुजे ख़बर ई न पए सो हाणे वरी कलाम अधे जीअं सल फरमास कई हुजे त ॿुधाईंदो हुजे अदा भिट जा भिटाई हदीका कियानी जे आवाज़ में सो भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझू तो पुजायूं अल्लाह वधायूं सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो
सा दिल खे ख़बर है दिल दाहूं करे ओ दिल दाहूं करे दिल जी लगी सा दिल खे ख़बर है दिल दाहूं करे गर्मी जो माण्हू खे लॻंदी हुजे त ज़ाहिरी आहे त माण्हू दाह ई कंदो हुजे सो दिल जी लगी दिल खे ख़बर दिल दाहूं करे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथो पियो 24 कलाक लॻे दिल दाहूं कंदी हुजे 24 कलाक मथो हणी त पोइ छा सम्झंदा हुजो त वरी मथो हणंदी हुजां वरी वात तो हणंदी हुजां इहो ॻाल्हाईंदो कीअं हुजे सवलो सिधो ॻाल्हाईंदो हुजे गाह चरंदो हुजे छा हुजे हाणे मां गाह चरंदो अलाए पोइ हो केॾी मची वात हणंदी हुजे मथो हणंदी हुजे कीअं ॻाल्हाईंदो हुजे पंहिंजी जनानी सां माण्हू खे कुर्ब मोहबत सां ॻाल्हाइण खपंदो हुजे मां त हाणे अधु जिंदगी वई हुजे गुजरी बाक़ी हुजे अधु हा उनखे बि ईअं करी सफ़ा हाणे ईअं हुजे ॿियो हाणे चइबो त इहो हुजे न ॿियो छा हुजे इहो तुंहिंजो मसइलो हुजे चइबो हुजे कुझु गुजरी वई हुजे कुझु गुजरंदी हुजे इहो त दरगुजर असां वटि हुजे न पोइ तो बि इहो ईंदो हुजे त पोइ ॻाल्हि बाक़ी छा बचो हुजे बाक़ी न जो अञा वट सट छेड़ो फसाद फसरी इन में छा हुजे 24 कलाक दुनिया में त इहो सिस्टम हलाई दुनिया खे छॾींदो हुजे असांखे पंहिंजी ॿारणी हुजे हा असां त दुनिया जो इहो 24 कलाक रंग ॾिसी हाणे त असां चऊं बाको सफ़ा वञी माण्हू फ़क़ीर अख़्तियार करे चुप करे वेही रहंदो हुजे ॿियो न त इहे हालतूं अहिड़ियूं हुजनि जो वञी छा हुजनि ख़ैर माण्हू खे असल ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं हुजनि त इहो माण्हू खे हर शइ मिलंदी हुजे हा हलो इख़लाक़ सां मिलंदी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे बा केरु कहिड़े शहर खां मां कुबरा सखर खां केरु बाबा कुबरा सखर खां सखर खां हा छा हाल हुजे ठीकु हुजो हा दा ख़ैर लॻो पिया तव्हां ख़ैर था जहिड़ो आयो पर कंहिंसां जहिड़ो करे आया हुजो कंहिं ॿुधायो हुजे कंहिंसां जहिड़ो करे आया हुजो भा ओ इहो जहिड़ो करे थी न तव्हां सां न न इहो जहिड़ो कोन हुजे राधुल रामत राधुल राधुल जहिड़ो न हुजे बाबा तूं को ॿिए घर जो जहिड़ो ॿुधो हुजे ओ आदि चंदी जहिड़ो कंदी हुजे राधुल कहिड़ो जहिड़ो हुजे पुछंदी हुजे अदी अॻां त हलो जी ॿियो ख़ैर लॻो पियो हुजे न हा सखर में ॾाढी गर्मी थी आहे गर्मी हुजे सख हा ॾाढी गर्मी थी आहे सखर में सखर में कोन थियो हुजे अञा सखर में गर्मी थी आहे ॾाढी गर्मी थी हुजे विजड़ो खणंदी हुजे या मां विजड़ो हणंदी हुजांव विंजड़ो तूं अचे हाणे विंजड़ो हणंदी हुजे हाउ बा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कंहिंजे घर जो जहिड़ो ॿुधो हुजे वात पट ॾिसंदी हुजे ॻाल्हाईंदी हुजे न छा थियो हुजे जहिड़ो कंहिंजे घर जो ॿुधो हुजे पहिरियां अची जहिड़ो छो कंदा मूं चइबो कंहिंसां जहिड़ो करे आजो अलाह घर जो ॿुधो हुजे न चए राधुल करे राधुल कहिड़ो जहिड़ो हुजे हमें कुर्ब हुजे राधुल जहिड़े वारी हुजे अति अहिड़ो ॾिठो राधुल मरहमत करे छॾियो हुजे मूं चयो हाणे छुटा हुजे हाणे राधुल वरी केॾां अची वई हुजे अलाए मूं चयो हिनजो न पोइ राधुल मां वरी रहमत अधीअ करे छॾियो पाड़े वारी हुजे पाड़े वारी पोइ पाड़े वारी जहिड़ो खणी वरी मुंहिंजे घर में विझी छॾियो हुन सम्झो हुजे कि हिते हुजे बाक़ी नालो हुन जो खयो हुजे अधु रहमत जो त उन जहिड़ो जहिड़ो कंदी हुजे अरे जहिड़ो हुन जे घर में हुजे ओ तोखे चए त रहमत छो जहिड़ो करे मूं चयो राधुल हा उहो हुन भुलप में चयो हुजे उहो पुछां मूं चयो अलाए भुलप में अलाए मूं चयो अलाए गर्मी लॻी पई हुजे पोइ माण्हू गर्मी लॻी हुजे जहिड़ो ॿुधो हुजे पाड़े जो चयो हुजे राधुल कंदी हुजे तूं बेड़ो वात हणी जो उहा अधी परेशान थी वई त रामण सां जहिड़ो कंदी हुजे अलाए त मुंहिंजो बि न हुजे वात हणंदी हुजे नलको हुजे झारको हणंदी हुजे अधी तॾहिं चवंदी हुजे त इहो सोभा हाणे प्रोग्राम जो अॼु जेको हुजे सो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼी हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या रामू इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि पर ईंदड़ हफ़्ते जे ईंदा हुजूं त सुहिणनि ऐं नवनि रंगनि सां अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजूं ऐं हिन बरसात जी मुंद में पंहिंजो ख़्याल ज़रूर रखंदा हुजो थर बर वसंदो हुजे त बहारी थींदी हुजे सो न त ईअं हुजे त पोइ हींअर हुजे त
असांजो अबा हाल बि जॾो त कखाऊं घर बि जॾो हुजे त पोइ अङण बि ईअं हुजे त रोट बि जॾो हुजे रस्तो सो नेकाल बि जॾो हुजे मथां त वरी फ़क़ीर जो हाल बि जॾो हुजे। सो इन सभिनी शयुनि खे अव्हांखे मुंहुं ॾियणो हुजे त इन हाल में बि जीअण कीअं खपंदो हुजे जीअण सिखंदा हुजो। सो सर में सॾु हुजे राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे जाॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो पंहिंजो ख़्याल ज़रूर रखंदा हुजो। सो वेंदे वेंदे वरी सूर्या सुमरो जो आवाज़ हुजे दिल जी लगी छा दिल खे ख़बर है दिल दाहूं करे ओ दिल दाऊं। सो मां वरी रासण पाणी सर मां वठी अचां वरी सुभाणे मींहुं लॻो पियो हुजे चवंदा बा अहिड़ो कमु कंदा हुजो मींहुं असांजे कमु ईंदो हुजे। सो सामान सड़ो पंहिंजो ख़्यालु झुगे जो इहो करे पोइ वरी मोटींदो हुजां बा।